हिकिड़ो अहिड़ो इदारो हिकिड़ी अहिड़ी तारीख़ी जाइ इल्म जी, अक़ुल जी, फ़हम जी, उते तव्हांजी हेॾे वॾे तइदाद में मौजूदगी मूं सोचियो पे त उन्हनि जा अंदर कीअं सड़ी पची तपी टुकड़ा टुकड़ा ऐं ज़रा ज़रा थी विया हूंदा जिन कुछ हफ़्ता अॻु में हिन इदारे जे भितनि तां लतीफ़ साईं जे पैतनि खे ठाहिण जी कोशिश कई। लतीफ़ साईं सां दुश्मनी, लतीफ़ साईं खे निशानो बनाइण, पर तव्हां ही प्रोग्राम करे फारसी शाइर उर्फी जे लफ़्ज़नि में पैगाम ॾिनो आहे त उर्फी तो मयंदेश ज़गोगाए रकीबा, उर्फी रकीबन जे मुखालफतुन में हाय घोड़ा के परेशान न थिजा, उर्फी तो मयंदेश ज़गोगाए रकीबा, आवाज सगा कम न कुनत रिस्क दरारा, उर्फी तो मुखालफन जे इल्जामन ते परेशान न थिजा, कुत्तन जे भौंकण सां फ़कीर जी रोज़ी हिकिड़ी अहिड़ी सिंध में अजीब प्रोग्राम करे तव्हांजो पैगाम ॾिनो आहे उन्हनि माण्हुनि खे जेके हर टे चौथे महीने 6 महीने का वारदात करे तव्हांखे ॾियारणु चाहींदा आहिनि, जेके मच्छर कॉलोनी में ॿिनि मज़लूम माण्हुनि खे संसार करे तव्हांखे ॾियारणु चाहींदा आहिनि। तव्हां खे ॿुधाए छॾियो आहे असीं डिॼंदासीं कोन, ही असांजो संस्कार आहे। हिकिड़ी अहिड़ी सिंध में तव्हीं साह पिया खणो जंहिंमें चौधारी अज़ाब आहिनि, ज़िल्लतूं आहिनि, पंहिंजे वतन में कॾहिं राठाणे जो लाश आहे, कॾहिं हिन ॿिनि नौजवान जो लाश आहे, किथे का छोकिरी नंढड़ी मासूम ॿारड़ी डबनि ऐं देवनि ऐं झंगरनि मां उन्हनि जो रेप थियल लाश थो मिले, किथे केनशा ठुल मेहर वार झुॾे खैरपुर ऐं सांगड़ जे ढिगुनि ते बुठियुनि ते बंदनि जे किनारनि ते बुख में राशन जी सदा आंदड़ मच्छरनि खां पटजंदड़ तड़पंदड़ ॿार आहिनि, उन्हनि जूं बेवस माऊं आहिनि जिन जे झोलियुनि में उहे ॿार पिया आहिनि। जेॾा निहारियो हिकिड़ी ज़िल्लत आहे, ज़ख्म आहिनि, तकलीफ़ आहे, अज़ाब आहिनि। लतीफ़ साईं जे लफ़्ज़नि में सिर ढूंढिया धड़ न लहा, ॻिचीअ खे थी ॻोल्हियां बुत आई, सिर ढूंढिया धड़ न लहा, धड़ ढूंढिया सिर न आहे, हथ करायूं आंगरियूं विया कप जी कान, वहदत जे विया से वधिया फना थी विया जेके हिन गस ते हलिया। कहिड़ो गस आहे सिंधियुनि जो? बर्दाश्त जो, टॉलरेंस जो,
सभिनी खे भाकुर में भरण जो, सभिनी खे पंहिंजे ॿारनि जो बल सम्झण जो। ऐं नतीजो ॾिसो पिया त सिंधियुनि खे कहिड़ो नतीजो मिले पियो उनजो। टांडे कांडे बाबुरे पचा मर पे कंडीअ जे बिबर जे टांडनि ते पचा पई सड़ा पई। टांडे कांडे बाबुरे पचा मर पे चेरा जिगर बुकियूं सीखुन में टे वे जनम वेई थी विहाणी सजन। हाणे डॉक्टरनि जे इलाज खां कमु मथे चढ़ी वियो आहे। हाणे वस में कंहिंजी आहे सजन। फलाणो लीडर, फलाणो स्कॉलर, फलाणो हुकुमरान फर्स्ट क्लास उन्हनि ते अजर कयो। तंहिंजे करे वेज न वेई, वेज माना डॉक्टर, डॉक्टरनि खां कमु मथे चढ़ियो। वेज न वेई थी विहाणी सजन। हाणे सजन केरु आहे? सिंध जो आवाम, सिंध जा माण्हू। हाणे सिंध जे माण्हुनि खे फ़ैसिलो करणो आहे कि निज़ाम खे कीअं तब्दील करे। नौजवाननि जी ॻाल्हि सवेल ॻाल्हि थी। त लतीफ़ साईं थोड़ो माज़रत सां थोड़ी नयूं शयूं ऐड कंदे त लतीफ़ साईं जिस्म रुगो वार थियूं धोइन, पर जिस्म खे रुगो धोइन थियूं हुस्न। जंहिं तड़ धोड़ू धून चोटा चंड न चिक कयो अचन भौर भंभोरिया पाणी तई बूंद। रुगो उन्हनि जे वारनि जो हुगाव थो अचे त भौर मथां उॾामंदा अचनि था ऐं अची फेरियूं खाईंदा पाणीअ में किरी। रावल रतो रून को वह लॻो वासे। हवाउनि में को ज़हर पकड़िजी वियो आहे। नशे वारो मदहोश कंदड़ जो रावल जेके महबूब आहिनि उन्हनि जे अखियुनि मां रत जा ॻोढ़ा पिया वहनि, तड़पनि पिया। हुस्न अहिड़ो आहे जहिड़ा गुल गुलाब जा एॾा हसीन चेहरा आहिनि, एॾियूं हसीन आहिनि छोकिरियूं ऐं हीरोइनियूं ऐं किरदार। जहिड़ा गुल गुलाब जा तहिड़ा मथन देस। वरी ओॾा ई हसीन कपिड़ा, चोटा तेल चमेलिया हा हा हू हमेशा। उन्हनि जे चोटनि ऐं उन्हनि जे वारनि ऐं उन्हनि जे जिस्मनि जे खुशबूअ खे ॿुधी पसियो सूम सैयद चए नींह अचनि नेश। जेको नींह आहे, जो ख़ुदि इश्क आहे, मर्द खे न, जेको ख़ुदि इश्क आहे, उन ते इश्क जे ख़सलत ते, उन नींह जे मिजाज ते नशो चढ़ियो वञे। पसियो सूम सैयद चए नींह अचनि नेश। नींह खे मदोशी थियो वञे, नींह ते घुमाटीअ थियो वञे, नींह नशे में पुर थियो वञे। लालनि जे लिवेस आतण अखर न हुजे। उन्हनि जो जेको कतण वारी जाइ आहे, जेको उन्हनि जो लिबास बचाइण जी, लिबास ठाहिण जी जाइ आहे, उन खे ॾिसी माण्हू लफ़्ज़ नथो ॻाल्हाए सघे, कुझु ई नथो सघे, अहिड़ो हुस्न। पर लतीफ़ साईं जेको हिकिड़े पल जो शाइर आहे, हिकिड़े घड़ीअ जो शाइर आहे, हिकिड़े दौर जो शाइर आहे ऐं ईंदड़ हज़ारे दौरनि जो शाइर। समूरा दौर लतीफ़ जा आहिनि, समूरा ज़माना लतीफ़ जा आहिनि, समूरा इलाइक़ा लतीफ़ जा आहिनि। लतीफ़ थर या भिरशारीअ जे घिटीअ में मौजूदु आहे, उहा बि लतीफ़ जी आहे। ऐं सॼी दुनिया बि लतीफ़, सॼो आलम लतीफ़ आहे। सॼी दुनिया में जिते जेको कुझु थिए थो उहो लतीफ़ साईं सां लाॻापियल आहे। चाहे शेक्सपियर सां हो, शेक्सपियर तमामु वॾो शाइर। शेक्सपियर जे शाइरीअ जा पढ़ो हीरो केरु आहिनि? जॉन एलिया, ओथेलो, लॉर्ड्स, ड्यूक्स, नाइट्स,
नाइट रुके वारो, नाइट्स प्रिंस तुलसीदास, हीरो के देवियों देवता सुपर सालार यही मिस्कीन मुहाना गरीब मारवी जड़ा खेत वाला मिस्कीन धोबी मिस्कीन आम मानू गरीब ठावड़ी जोगी सामुड़ी बुखिया मानू उन्हनि माण्हुनि जे विच में वेही ज़माननि ते नज़र रखण, आस पास नज़र रखण। हिन दौर में आउं कल वियुसि तजुर्बा कंदो ट्योरी वियुसि उमरकोट चौथो ॾींहुं जुमन दरबदर जे ताज़ियत लाइ ऐं अब्दुल वाहिद आरिसर साहब जे मज़ार ते दुआ मूंसां गॾु दोस्त हुआ। पोइ मूंखे बात ते ॿुधाईंदा वेंदा आहिनि, सॼी सिंध खे माण्हू ॿुधाईंदा पिया आहिनि, तव्हीं अज़ीम आहियो, तव्हीं ठाहे थी आहियो, सिंध निकिरी चुकी आहे, सिंध आसमान जे बुलंदनि ते आहे, सिंध बचिजे पई, सिंध तब्दील आहे, सिंध पंहिंजे महबूब। ऐं चवंदा बाबा सिंध जे माण्हुनि खे अञा तब्दील करणो, we have a long way to go। चवंदा सॼी सिंध मूंखे इहे 400-500 माण्हू तो सोशल मीडिया ते साॻिया 400-500 माण्हू आहिनि, उन्हनि जो 1000 खनि फेक आईडीज़ आहिनि। उन्हनि सां भई सिंध तब्दील थिए तो मुंहिंजो तजुर्बो कयां, चयो हा मुंहिंजो सिंध बचिजी वई, चयो हा मुंहिंजो गाॾी बीहारियो ईअं उमरकोट शहर में असांखे वञिणो उमरकोट पहुचो पाकिस्तान चौक आहे उतां हीअं मुड़ंदो पोइ ॼण दरबदर जे ॻोठ रस्तो वेंदो, मुंहिंजो गाॾी बीहारियो जिते 10-15 माण्हू बीठा हुआ, गाॾी बीहारियो शीशो हेठि मूंखे त मास्क चढ़ियो पोइ शीशो हेठि करे मुंहिंजो हिते मोहम्मद इब्राहिम जोए जो ॻोठ किथे आहे, तुसीं मोहम्मद इब्राहिम जोए कहिड़ो, मुंहिंजो मोहम्मद इब्राहिम जोए मज़मून वग़ैरह लिखिबो आहे। ॿिए खां पुछी मुंहिंजो शेख अयाज़ हिते रहंदो आहे, उहो किथे रहंदो आहे, शेख अयाज़ ॿुधो कोन तो शेखनि जो हिकिड़ो पाड़ो आहे, मुंहिंजो गुलाम मुर्तज़ा सनाई जीएम सेठ क्योंकि सब ओपरा नाला को पूछे हाँ कोई सफर है मुझी पे हमरा वो मु गाड़ी करी मुझे यार रसूल पलिजो पूछा दे कोई जो तो पूछा दे क्या कौन सुनाना था वो मुझे हमारा जरे गाड़ी स्टार्ट की शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो कुरान का शाह अब्दुल लतीफ कौन पूछो दवा शाह अब्दुल लतीफ जी कोर्स की खबर नहीं कहते हैं ना पाए तो कौन दवा सही तरह जो पाड़ो और पास हिन दौर में तव्हीं ईअं आहियो, हिन दौर में तव्हां खां पुछिजे अक्सर खां त शायद यू नॉट बी एबल टू रिस्पॉन्ड कि फ्लोरेंस किथे आहे, कुझु थोरनि खे ख़बर हूंदी, कुझु थोरनि खे ख़बर हूंदी साओ पालो किथे आहे, थोरनि खे। पर हुन ज़माने में मोटी मांडाण जे वारे कयाई वार हीअं ठेवणियूं अचनि पियूं, मोटी मांडाण जी वारे कयाई वार विञूं वसण आयूं 14 ऐं 14 के उथी वयूं इस्तंबुल के मिलियूं मगरिब हा ख़बर हुअसि त इस्तंबुल वारे पासे मगरिब आहे, इस्तंबुल किथे आहे यूरोप, मगरिब किथे आहे यूरोप, के उथियूं इस्तंबुल ॾे के विड़ियूं मगरिब पार के चमकन चीन ते के लहर समरकंद सार। खबर है सेंट्रल एशिया का मध्य चीन है, समरकंद के रमी वयूं रोम ते के काबुल के कंधार के दिल्ली के दक्कन के गुड़न मथे गिरनार के जुम्बी जैसलमेर तां ॾिना बेकानीर बेकार कहीं भुज भिड़ायो कहीं ढक मथे ठार कहीं अची अमरकोट तां वसाया बलहार साईं सदाई करी मथे सिंध समार दोस्त मिठा दिलदार उन जमाने में समझ जी या लेवल समरकंद हिन पासे आहे, चीन हिन पासे आहे ऐं अयाज़ लतीफ़ पढ़ियल कोन हो, वेठो झंग में आहे बिरजा ते झंग जे किनारे ते गोॾनि खे कपिड़ो ॿधियो पियो आहे, संदरो ॿधियो पियो आहे, अमरा वण जे टेक ते वेठो आहे,
बेत बेत लिखी के लुड़ी रहा के बचा मानी खाधई कोन खाधई वगंद छातो चे करोड़ा केतरा खिलाफ है छाए बिट दे वेठवा न को अखबार न को नेट न को मोबाइल न को सेल जो कॉपी पेस्ट करे बे जो मैसेज के ठगा कराए के वैलेंटाइन डे और बे आधार सो के उठी वे मुस्तम बोल दे ए चपकन चीन थे छा मानू है ए वो मानू ने बुखे लगे मिलियो है तवा ऐसा के बुखे के पजे तो भाग खुली पिया इन बुखे ले लंघड़न के लतीफ मिलियो है इन मानू के जगह आगे पे जा जायो पाना लेकिन लतीफ मिली है लतीफ समझो ही कौन था पहले जरे तवा के एक्सप्लेन करे तो तले समझो था तवा की सिंधी बोली तवा के एक्सप्लेन नहीं हुई तभी समझो था तो तभी अंग्रेजी पढ़ दो अंग्रेजी मीडियम सीख दो उर्दू पढ़ दो तरक्की कर दो क्या तरक्की करो के समझायो जेकर तभी वकील आयो ताके सिंधी नथी अचे एफआईआर किए पढ़ दो जेकर डॉक्टर आयो ए गोठ में अस्पताल में इवन सिविल में एनआईसीबीटी में क्लिनिक में पेशेंट है सिंधी तो गलाए ताके सिंधी नथी अचे हाउ डू बी एबल टू कम्युनिकेट किए कम्युनिकेट कर दो जेकर तो यो था गोठन में ए कलवर्ट का डिजाइन कयो ए रोड्स का डिजाइन कयो सिविल इंजीनियरिंग का पढ़ो सीईटी एंड ट्रांसपोर्टेशन irrigation engineering how do we able to design those roads and culverts and pavements and embankments ये कदो जेकर ताके पनी बोली नथी अचे तवा के मानो को ही ना सजे सिंध जावे मानू जेके पाण के सो काल पढ़े लिखे क्लेम कन था ए जब था असि रोमन इंग्लिश लिखदा असि सेल दे and that's more than sufficient we are able to communicate किथे आई के आई टी एच ए वाई ए एच डबल ई एम किथे आई लतीफ लतीफ दरअसल जरियो आहे तव्हांजी ॿोलीअ जो लतीफ दरहकीकत जोड़े तो ताके पंहिंजी सकाफत सां ताके पंहिंजे कल्चर सां ताके जोड़े तो पंहिंजे रेजिस्टेंस सां ताके जोड़े तो पंहिंजे वतन जी मालिकीअ सां तव्हांखे ॿुधाए थो त ही वतन 5000 सालनि खां तव्हांजो ही वतन तव्हांजो आहे ऐं तव्हांजो रहंदो जेकर स्वागत लतीफ साईं के नौजवानन के मैसेज में जे रहमान गुल साहब है तव्हां सभिनी दोस्तनि जी मौजूदगी में उस्ताद वेठा आहिनि अॼु जे नौजवान खे छा खपे बर्दाश्त ऐं सब्र खपे कंसिस्टेंसी फर्मनेस मुस्तकिल मिजाजी ऐं सब्र ॿियो छा खपे थोरो थोरो रिस्क खपे ॿियो छा खपे पाण खे अपडेट करणु खपे पुछा नओ ईंदो आहे सॉफ्टवेयर पुछा लिखी ईंदो आहे अपडेट कयो पाण खे चेंज कयो एडॉप्टेबिलिटी सिखो ॿियो छा खपे जदोजहद हलंदो रहे नथा कजे हाणे इहे जेके चई चारि शयूं चार किताब रेजिस्टेंस पैसिव रेजिस्टेंस बर्दाश्त सब्र इंतजार मर्द सब्र बर्दाश्त रेजिस्टेंस इंतजार वाझाए वतन के आऊं जे हित मुयास वतन के याद भावी पीछे उम्र के जंहिंजे कैद में पई है हौसलो बर्दाश्त सब न को विड़े थी न को भजण जी कोशिश थी करे न को जंप थी दे न को खुदकशी थी करे खुदकशी कोन थी करे विड़े कोन थी भजे कोन थी पर सरेंडर त कोन थी करे झुके त कोन थी हथियार फिटाव त कोन थी करे
किसी तक कोई करे बाजाए वतन के माण्हू मरी वेंदो आहे इंतज़ार करे माण्हू मरण खां पोइ बसि रुॻो खणी हली वेंदो आहे चवंदो आहे मरी वञा पोइ हीअं थिए जीअं हुन चयो आहे नूरजान चयो आहे शाइर बर मज़ारे मां ग़रीबा ने चरावे ने गुले ने परे परवान सोज़ ने सदाए बुलबुले मुझे मरण खां पोइ मुझे कबर ते न चिराग ॿारजो न गुल रख जे चिराग न हूंदा त पतंग सड़ी मरण खां बची वेंदा ऐं जे गुल न हूंदा त बुलबुलूं सदाऊं ॾियण खां बची वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास त गोर मुंहिंजी सूमरा किच पहाड़नि पास गोर कबर आऊं जे हित पंहिंजे महबूब खे यादि करे मरी वञा त मुंहिंजी कबर ऐं सूमरा हिते तुंहिंजे किले में न पूरी अचे वाज ऐं उते थींदो छा हिते त जे कबर ठहे त हिते तो कुबो ठहंदो हिते त उमिरि वटि मरी वञे त कुबो ठहंदो ख़तमा ख़ैरातूं थींदियूं उन ते संग मरमर लॻंदा उन ते मेला बचंदा उन ते बुलबुलूं हूंदियूं उन ते सदाऊं हूंदियूं जॾहिं न खपे छा वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास त गोर मुंहिंजी सूमरा किच पहाड़नि पास ॾिज ॾाॾाणे ॾेह जे मंझां वलड़ वास ॾाॾाणे ॾेह में जेके वलियूं आहिनि सिर्फ़ु मुंहिंजे कबर ते जॾहिं लहराईंदियूं पयूं तो जेके वलियूं जेके उर्दू में बेल चइबो आहे उहा वल पई लहराईंदी उन मां मुंहिंजे कबर में ख़ुशबू पई वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास त गोर मुंहिंजी सूमरा किच पहाड़नि पास ॾिज ॾाॾाणे ॾेह जे मंझां वलड़ वास मोया ई जियास वञे मर मरी मोया ई जियास जे मुंहिंजी कबर मुंहिंजे मारनि तां हली वई त मरी जी पहुंसि ऐं दुख है तकलीफ़ है मारे के दुख है पर बर्दाश्त दुख तव्हां सभिनी खे पैसा कोन फी कोने सही टकरासी कोन मिली एडमिशन कोन मिली बस लेट थी वई कपड़ा सही कोन सागे जोड़े पायो तो बेचारा केतिरा लश्कर सागे जोड़ेगा बचण लाइ मथा वरी फर्स्ट क्लास बुरको पियो आहे त अंदर जोड़े जी ख़बर ई कान्हे क्या मुझे प्रॉब्लम्स है ट्रांसपोर्ट बस पानी कढ़ाई फलाना किताब व्यू एडमिशन शादी मंगनी क्या हुआ मंगनी टूट गई इतना मसला है पर सोचो तो मानो कैद में पियो जे ये वाकई में मसला मंगनी टूट गई सोचो मानो पियो जे कोठीअ में ऐं जिला पियो जे उनके परवाही न सोशल मीडिया खोली दो ना पहले सवाल करो दिलो आयाज लतीफ पलीजो किथे है आयाज के पलीजो जोड़े जड़े लिखी वई वो तो उमर को उता पलीजो चलो आयाज लतीफ पलीजो ने मेड़ नाय पोतो मेड़ हना पदरे तारे डीजल विचरा डोई चदा करे पिनी रस्ते दाल मानी खाई वई पहुंच चदा आयाज लतीफ पलीजो दीपले न पहुंच किथे है पलीजो सही पूछा है हाने पुछड़ी काने पया कोठीअ में न को धणी न की साईं चेती लिंगड़ियारी लूह में जिनी ले थियास जिनी ले हम अगड़ियूं बेड़ी दड़ी अगड़ियूं कपड़ा अगड़ियूं हुजन अगड़ियूं फाटल कपड़ा फाटल लिंगड़ियारी लूह में मारवे पीछे पर माइटन के लिंगड़ियारी लूह में जिनी ले पने मारन ला जिल्ला में पजा ही हशर कयन उमर जा कपड़ा कबूल कोन पे कया उन तोहफा कबूल कोन पे कया उनके रिजेक्ट पे कया कीप रिजेक्टिंग हिम उनके लिंगड़ियारी लूह में जिनी लय थियास तिनी ता तिर जेतरो पलक न पुछियास झरो कन झोलो हियो कोठन आऊं पुछास कोठियो झरोका उन मां ॾिसण कीअं हवा कीअं ॾिसण कैद में पियो है हवा ऐं सिज ऐं खुशबू में पहाड़ उन्हनि जो लिया पाए माण्हू सोराखनि मां ॾिसे रोशनी अचे झरो कन झोरियो हियो कोठन आऊं पुछास मारन मुंझ हुयास न त मारे
कंफ्यूजन मारे गयो मुखे न उम्र जे मारन कौन मारियो उम्र जे एग्रेशन तवा संगे थींदो जे मां ऐं पी के तवी पंहिंजो पर्पस ऑफ लाइफ समझाइण चाहियो उहे न समझे सब समझन तव्हांजो छोकिरियुनि जो महबूब हुजे छोकिरनि जी का घरवारी का मिले उनखे समझाए बाबा पाण खे वॾो कमु करिणो आहे उहा चए नौकिरी वठ केबिन छॾे ॾिनई चाचे जी केबिन हुई संभाली 12,000 मिलंदा चोरी वारी केबिन बंदि थी वई पीउ बि चए संग अची वियो आहे अहिड़ा संग कोन छोकिरी अलाए छा थियणी हुई जीअं हुन चयो आहे सब कहां कुछ लाल और गुल में नुमाया हो गई खाक में क्या सूरतें थी जो कि पुनः हो सब बिचे बूटा थोड़ी पड़े सब कहां सब कितने कुछ लाल और गुल में नुमाया थोड़ा बूटा हुआ थोड़ा बिच हुआ जेके लाल और गुल जा बूटा बना टिड़िया खुशबू के पर उन खाक में लखे बिज हुआ जिनके पानी कोन मिलियो वो खिड़े ही कोन कोई बूटा थे ही कोन खाक में क्या सूरतें थी जो कि पिन्हा जेके लिखी वई अलाए सुंद में करोड़े छोकिरियुनि मां अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं छोकिरियूं थियनि हा जेके पायलट बणजनि हा जेके PhD स्कॉलर बणजनि हा जेके छोकिरा हींअर घराण जो माल पिया चाढ़ीनि उहे स्कॉलर हुजनि हा उहे IT एक्सपर्ट हुजनि हा उहे दुनिया खे रूल कनि हा उहे अमेज़ॉन ते हुजनि हा उहे ट्विटर ते हुजनि हा उहे बिल गेट्स सां कमु कंदा हुजनि हा उहे ज़ुकरबर्ग सां कमु कंदा हुजनि हा उहे अंबाणियुनि खे पोयां करे छॾींदा पर खाक में क्या सूरतें थी जो कि पिन्हा वो क्या मिले ही कौन छोकरी 16-17 साल थी शादी करायोसि सुठो रिश्तो बाबा सुठो रिश्तो इन करे पिया चओ जो हींअर छोकिरी पाण वीचारी बुखी वेठी आहे तॾहिं इहो सुठो रिश्तो आहे जे ही छोकिरी हुजे PhD स्कॉलर त इहो जेको सुठो रिश्तो खणी आयो हुई इहो थुक जहिड़ो न हुजे पढ़े लिखे नौकरी NTS मूं पढ़िया लिखिया माण्हू मूं NTS पास करे वरितो हाणे आउं PhD थियुसि 30 मार्कूं 40 मार्कूं 45 मार्कूं 42 मार्कूं 41 मार्कूं न को PhD न को एंथ्रोपोलॉजी न को सोलर एनर्जी न को DNA ते रिसर्च न को फोरेंसिक साइंसेस PhD करे GST करे PhD करे GST करे ओछन जे वेझो नौकरी मिली वई हाणे पगार मिली 3000 पगार दी अल्लाह जे फज़लो करम सां 3000 पगार दे ऐं वीडियो सुपर कोन घर वेठे पगार दे मारन मुंहिंजा माण्हू समझनि कोन मारन मुंज बुयास न त मारन मारे स्कीम मारन कोन मारियो आहे त पैसिव रेजिस्टेंस इहो समझणो आहे ॼमी मुस्तक़िल मिज़ाजी सां लॻो अचण ऐं गोला न खोलण मारी ऐं जे कंहिं लम्हे में इम्तिहान हुजे क़ौमी गैरत ऐं अकुल जे विच में त पोइ अकुल जे नवनि क़ौमी गैरत चवे माण्हू रस्ते ते वञे पियो मोबाइल खणण लाइ मोटरसाइकिल बीठी आहे अॻियां बीठा 4 ॼणा हथ ॾिनो उतरा वधिया पिया मोबाइल लाइ खणी मोबाइल ॾियो जोड़ जी पाई भली जान छलायो मोबाइल तो पाण मारायो वॉलेट घुरण त ॾेई छॾियो पर इहो इट्स अ डिफरेंट सॉर्ट ऑफ सिचुएशन यू नॉट बी एबल टू कंपेयर इट विद अ वेरी क्रूशियल सिचुएशन जे तमाम सीरियस विद ग्रेट इज सीरियस एंड जेन्युइन एंड वेरी ग्रेव तो ॻाल्हि ॿी आहे माण्हू त भेण हुजे पोइ वेठी हुजे मगे ते वेठी हुजे पोइ अॻियां रोटी पोइ माण्हू जे भली जान छलाए छोकिरी वेठी थी पवंदी इकबाल चेवा बेखतर कूद पड़ा आतिश नमरूद में इश्क तेरे ओलमोजे कौम वतन लज गैरत जमीन धरती वसीला आवाम मान जो मुस्तकबिल बचन जो ईंदड़ जनरेशन तॾहिं बेखतर कूद पड़ा आतिश नमरूद में इश्क अक्ल है महर तमाशाए लबे बाम अकुल इश्क ॿई बि छॾो इश्क पियो सोचे वञा न वञा अकुल पियो सोचे वञा न वञा मारिजी वेंदुसि वञा
बेखतर कूद पड़ा आर्श नमरूद उन्हें जंप दे गिरो टिपी हो जो अंदर तंहिंजे करे जेकर रिस्क हुजे त पोइ रिस्क हिन रूह ज़मीन ते जेके वॾा रिस्क खणंदड़ माण्हू आहिनि उन्हनि में सोणीअ खां वॾो ॿियो केरु पुॼा त बन ओलजां त उन पार मरी वञा त वरी धूड़ पायां लुढ़ंदी त उन पार पहुचां मरी वञा लाश लुढ़ंदो उन पासे वञे पुॼा त बन ओलजां त उन पार ॾे कंधीअ उभा सुपरी मां परबर कन होॾां ॿियार बीठो आहे आऊं पुरी चुकी आहियां घड़ो टुटी चुको मेहार करां बीठो आहे मेहार खे कहिड़ी ख़बर त सोणीअ जो घड़ो टुटी चुको आहे ऐं सोणी पुरी चुकी आहे ऐं सोणीअ जे फिफड़नि में पाणी भरिजी चुको आहे ऐं सोणी अनकॉन्शियस आहे हू त बीठो आहे हू चए पियो अच 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 पुॼा त बन ओलजां त उन पार ॾे कंधीअ उभा सुपरी मां परवर कन ऐं पोइ जे हू चवे तूं अच ऐं आऊं जे लुड़ी ॿिए पासे हली वञा त पोइ हू त चवंदो बेवफ़ा थी हुनखे ख़बर कान्हे त मरी वियसि हू चवंदो हेॾा तरी अचण जे बजाए हेॾा ॼणा निकिरी वई पोइ पुॼा त बन ओलजां त उन पार ॾे कंधीअ उभा सुपरी मां परवर कन ऐं पोइ जे मूंखे मेहार सॾु करे आऊं भले मोल छो न हुजां कंधीअ उभा सुपरी मां बरबर कन त पोइ मोया आईसी तन ऐं जेकर उथी निकर तो मुंहिंजो मोल तन बि तई चयो अनसाइंटिफिक ॻाल्हि आहे मूंखे टियों ॾींहुं के माण्हू ॿुधायो कि फलाणो दोस्त हिकिड़ो गुज़ारियो ॾेखार न चाहे ते ॿुधायो तो ॿुधायो कंहिंजे लाइ ॿुधायो त मरी वियो न निज़ामानीअ जो सौट न ॿुधायो चई फलाणो माण्हू जेको हिकिड़ो बागरानी गुज़ारियो आहे चोरी करे मोहम्मद खान चयो हफ़्तो 15 ॾींहं अॻु में 6 महीना अॻु में चइबो आहे गुज़ारियो जेको माइटनि चयो आख़िरी करण खणूंसि सिधो कुझु कोन हाणे त ॾिस मरी त वई पियो आहे हे करे ठगा जो ई न बणो थी वई त पोइ मोया आईसी तन ऐं जेकर उथी निकर त ही जेको कमिटमेंट आहे जेको माण्हू खे हौसलो आहे ऐं का शिकायत कन्हे शिकायत था कयो न शिकायत कोन पाण सभिनी जूं शिकायत कोन कहिड़ो असांजे शहर में हैदराबाद में आयो मोइन अख्तर हिकिड़े हमरा खे सॾु कई स्टेज ते हैदराबाद में रानी बाग में आहे ओपन एयर थिएटर हुन में हमरा खे स्टेज ते सॾु कई ईअं बड़ी रड़बे कई करो आयो क्या नाम है जी सलाह ठीक है कि कितने बच्चे 12 में ट्रिपल ना जी 8 जी और क्या करते हो हमारा गाल समझी को नहीं वही तो मानव की जिंदगी का मिशन है अरे मैं बहुत शादी थी मोटरसाइकिल वरती था जिस वाला मोटरसाइकिल वरती को वरी कदर कोन थियो अम्मा ला हेडो कयम अम्मा मनी का थी बाबे ला कयम बाबू मनी कोन तो मुर्स ला कयम मुर्स मनी कोन तो ज़ाला बचन ला हेडो घड़ी शिकायत माइटन को हूंदी आहे बचन ला हेडो कयम बचा मनी कोन को वरी सिंध जा क़ौमी कारकुन जेको सिंध में सब खां भाड़ जो पकल तुंबो सफ़ा बुज़दिल क़ौमी कारकुन ॾिसंदो सो वरी मायारो करे वेठो मुंहिंजी फाता कान थी जेको सभ खां भाड़े में मथां भित कांगन किराए विधी जेको सभ खां सभु हूंदो ऐं भॼन जा कसब ॻोल्हींदो क़ौमी जदोजहद मां पोइ चवंदो फाता कान थी मुंहिंजी शादी ते आयो ई कोन आहियां असां शादी टे दफ़ा दावत ॾिनी साईं जेके दोस्त गुज़ारे विया उन्हनि जी ख़बर नथा लहनि उहे वरी सिंध जी कहिड़ी ख़बर लहंदा तो भाड़ा माण्हू बुज़दिल माण्हू टकेला माण्हू कुछ कोन थियो फ़ाइदो कोन थियो हिन खां वधीक छा थींदो जो सोणीअ जे बारे में ॿिया खे ख़बर ई कान्हे ऐं मुड़ुस जे नज़रुनि में वो कारी आहे ऐं साहेड़ियूं चवनि थियूं त मता गिड़ी सोणी तव्हां सभिनी लाइ
बाद चक्कर में पलिजो पोके जोड़ा आवाज है सब चवन का तभी बेटा तभी छाती ते मुंग डरे कराची में बैठायो मता गिड़ी सुनी अज दरिया में दम साइड गुजरने वाले दोस्त सीएस किताब पूछे थे सीएस तो क्या अंग्रेजी का तेज तू बात मानी क्या हमारी गोब करी रक्षा वाले के बात मानी क्या हमारी गोब तू तो सीएस ली अब वो प्यार नहीं था जब दहशत तू आने बिरयानी लगाएंगे बिरयानी धब्बा करेगी नहीं कर खाएंगे ही कौन तेरी फूकुन ने मता कोई कराची खबर मता गिड़ी सुनी अज दरिया में दम कारी रात कुनन में कहो थी कम मता जागी दम पुछे पाड़े वाला मता तुझे मुर्स दम उठी पवे ऐ पुछे एना दिसे सुनी दाई करे जब शादीशुदा हुई ना मता गिड़ी सुनी मता गिड़ी दराज भी तेरुते तलरा मता गिड़ी सुनी अज दरिया में दम कारी रात कुनन में कहड़ो थई कम मता जागे दम पुछे पाड़े वारियूं पुछण जो आ गाल सही थी करी गाल तुझी में पसंद आ रही ठीक है तुझी धूड़ में आ यदि पुछी पाड़े वारियूं को करी दो दम पाड़े वालों का पुछी दम मुझे करो मुझे बदली दो पुछी पाड़े वारियूं को करी दो दम कारी रात कुनन में ई कायारन कम ही हदो है चम घोड़ो मुह बिहार भगवान नहीं हदो चम घोड़ो मुह बिहार था कोई इनमें appreciation where is the appreciation where is the A plus कितने है ट्रांसक्रिप्ट से 3.5 का मतलब कितने है जीपीए उदाई को ने महीना और तो तेरा ही को ने मेरा के खबर ही करने माइक का ताली भी भजी हुई कोई ए मंजर रिसो जेके तभी चौथा ना जेके मानो चौथा था कि appreciation कौन मिली we have not been acknowledged we have not been appreciated by the concerned quarters our contribution has not been recognized at all असा के मनी नहीं कौन था नतीजा ये तो काम थी कंग थियास सोनी भरी भैया हैं उन्हें पुले देने वाला मानो है नहीं कौन जनाज़ो खाने वाला है नहीं कौन अकेली है दरिया में लाश लड़ो जो कान कंग जेके पक्षी है वो ऐसी कांधी थे जनाजे कांधी कंग थियास वहन जनाजो सुन जो दरिया जो वह करो वो जनाजो बन दरिया जो वह करो लहवा जो वह जो कोई जनाजो है न डोलिया है न कफन है कांधी कंग थियास वहन जनाजो सुनी बघा जे बेटन जा कुल्हा तिन दिना एक बघे पकी बेटन दे वेठान कुले कांधी हुए पोए आंखें मलक रिठास तोए मन काठो बिहार तेरे मलाइकन के इधर दिखाई तेरे मुझे मन में बिहार इहो है सोनी जो रिस्क है कोई जे पाण के अपडेट करणो आहे मुझे अपडेट पाण के जदीद दुनिया से एडजस्ट करणो आहे एडैप्टेबिलिटी वो चाहिए है इर्तिकार के सफर जो सबक हमारे वालों आलम के डार्विन चाहिए है तो दुनिया में उन स्पेशीज सर्वाइव न कयो जेके सबक ताकत रहा
इर्तिका जे सफ़र में उन्हनि सर्वाइव न कयो जेके सभ खां ताक़तवर हुआ, उन्हनि बि सर्वाइव कोन कयो जेके सभ खां ज़हीन हुआ। उन्हनि सर्वाइव कयो जिन बदिलजंदड़ वक़्त सां पाण खे तब्दील करे त पाण खे तब्दील करणु, जॾहिं तब्दील करण जो नालो आहे, पाण खे अपग्रेड करण जो नालो आहे, अपग्रेड, त पोइ अचे थी नूरी। न वढे न विकिणे न मारे न धारे। वाणी हुई वाणी जो कमु कहिड़ो? न वढे न विकिणे न मारे न धारे, खारो विधाई खूह में निर्तम निहारे, साई पर पारे जा घर समय जी सप जेका समय सुल्तान जी जेका डिमांड है, जेको जो व्यवहार है, जेको जो तरीक़ेकार है, उनखे एडॉप्ट करे वरितई ऐं उनखे एडॉप्ट करण ते नतीजो छा मिलियो? हथे पेरे आर खणे, हुसन ॾिसो, हुसन हथे पेरे आर खणे। ऐं लतीफ़ साईं वटि हुसन रुगो इहो कोन माण्हू पाण गयो पियो हुजे, 4 महीननि खां वेंदो ई न हुजे, मुंहं में धोई ठगाजी करे फंक्शन में, माण्हू इहो बि रवाज आहे, माण्हू न मुंहं धोए, मुंहं खे कपिड़ो हणी मथां कटोर ॿधी नोन में मिटी चढ़ी पिया, पेर गरिया पिया आहिनि, वेलण खां परे। लतीफ़ साईं रुगो मोहम्मद चए हथे पेरे आर खणे, मुहाण मोहन मुहाण जीअं सॻो विच सुरंद, गिटार या सुरंदो या जेको तारनि वारो इंस्ट्रूमेंट है, उनमें सभ खां वधीक ताक़त कहिड़ी आहे? तार। जीअं सॻो विच सुरंदड़े तीअं राणियुनि में राणी। असल हुई उनखे अहल ॼाणाणी, समय सुञाणी, पीड़ो बदस्पान। समय खे ख़बर ई नहीं छा शइ आहे, उन पाण खे एॾो अपग्रेड कयो, एॾो तब्दील कयो, शी बिकम अनदर पर्सन, शी became a new version of herself। पंहिंजे पाण जो नओं वर्जन करे तव्हां ठाहियो। तव्हीं जेके इहो करे सोचियो त तव्हां सभिनी करे सोचियो त 10 साल डिग्री बिग्री त पंहिंजी जाइ ते हुई मिलंदी, 10 साल अॻु जेके तव्हां हो, हींअर 10 साल खां पोइ साॻियूं ख़बरूं अथव या को नओं वर्जन आहे? डिग्री रुगो न, तव्हांजी बर्दाश्त, तव्हांजो हौसलो, तव्हांजो नयूं शयूं ॻोल्हण ऐं जुस्तजू करण जो तव्हां में गुंजाइश, चैलेंजेस में न घबराइण, साबित कदम रहण। उहा साॻी ॻाल्हि आहे या 5 साल अॻु में जीअं हो तीअं जा तीअं हो? 10 साल अॻु में थोरी कावड़ ते लही गाॾी मां, गाॾी वारे हार लॻायो, लही शीशो करे न कनि ऐं 10 साल खां मैच्योर हुयो तॾहिं वरी साॻियो। का तब्दीली अथव? माण्हू मचे आयो, साॻिया माण्हू हुयो। तंहिंजे करे अपग्रेड करणो आहे, पाण खे मुसलसल अपग्रेड करणो आहे, नयूं शयूं सिखणियूं आहिनि। नौजवान नई शइ वो डिग्री कान्हे, नई शइ ड्राइविंग बि आहे, नई शइ तरण बि आहे, नई शइ एक्सरसाइज बि आहे, नई शइ को म्यूजिकल इंस्ट्रूमेंट बि आहे, नई शइ कुकिंग बि आहे। कुकिंग को हेॾा न हेॾा न नई शइ आहे, नओं आर्ट आहे, नओं आर्ट ऊंचा पोखण आहे, नओं आर्ट कॉस्मोस ते रिसर्च आहे, नओं आर्ट ह्यूमन राइट्स लॉ पढ़ण आहे, नओं आर्ट नई तकनीक नई शइ सिखण लाइ आईटी जूं बिना डिग्री जे नयूं शयूं सिखण आहे। कहिड़ो मुश्किल आहे? व्हाट्सएप पाण सिखियो वञे। जॾहिं सिखणु चाहियो था त जिन माण्हुनि खे अंग्रेज़ी पढ़ण लाइ व्हाट्सएप हलाइनि पिया न, त तव्हां में कैपेबिलिटी आहे त पाण खे चेंज कयो, पर नथा कयो, तव्हांजी मर्ज़ी आहे। त पाण खे तब्दील कर। हाणे इहो थी वियो, रिस्क, साबित कदमी, बर्दाश्त, हौसलो, एडॉप्टेबिलिटी, मुसलसल जदोजहद, न थकजण, लॻो अचण, हलंदो हलण, पेर फटिजी वञनि,
मां रत पियो आहे पोइ भलंदो रहण त पोइ फ़क़ति हिकिड़ो नालो आहे ससु पेर पटाई कुंवरा पेर खूबसूरती ॾिसो न फिजिकल खूबसूरती जो ॻाल्हि थो करे लतीफ़ साईं पेर पटाई पटा पट माना रेशम पेर ससुई जा रेशम खां कुंवरा आहिनि नरम आहिनि नाज़ुक आहिनि हसीन आहिनि जमील हिकिड़ी हसीन जमील खूबसूरत नाज़न कोडियन सां पालियल लिपायल सभागी सदोरी कुंवारी छोकिरी ऐं उहा पेरे उघड़ कपड़ा फाटल पेर पटाई कुंवरा डूंगर मथे ॾे जबरन फटा फण फ़क़ीर जा सीरूं थियड़ा से जेके पेरनि जूं तिरियूं आहिनि से न फ़क़ीर जदोजहद कंदड़ छोकिरी जूं फटा फण फ़क़ीर जा सीरूं पइजी वियूं आहिनि पेर जे तिरनि जहिड़े तहिड़े हाल सी पूरे पुन वञी मान वरे बानी बंधन जैसी जंहिं महबूब सां मुंहिंजो बंधन आहे इश्क जो नातो आहे जंहिंसां मुंहिंजो रिश्तो आहे मन किथे उहो बोठी पवे मन किथे लॻी पवे ऐं पई हलंदसि पई हलंदसि पई हलंदसि पई हलंदसि हलण खां सवाइ को ज़िंदगी आहे छा थोरो थोरी आहे हलण खे हलंदो रहण त ज़िंदगी आहे कब्र में त शांति आहे सुकून आहे आस्ते आस्ते कीड़ा पिया लाश खाइनि आस्ते आस्ते जी जनरेशन पई थिए माण्हू डीकम्पोज पियो थिए आस्ते आस्ते घुरे पियो जेसी जीअरो हुजे तेसी खत ते वेठो घुरे इहो बहितर आहे कि जेसी जीअरो आहे तेसी हलंदो रहे मैदान में चाहे जंहिंजे करे मुसलसिल हलण सफ़री मुसलसिल जदोजहद जारी रखण सफ़री उठ वेरी शाह लतीफ उठ वेरी ओठार वेरी अकेली छोकरी जबल ऊंधाए भुख उञ तन्हाई जानवर खौफ खतरा गैर यकीनी सूरत उठ वेरी ओठार वेरी वेरी केरम दे उठ बि दुश्मन उठन के हलाईंदड़ ओठार दुश्मन ऐं देर बि दुश्मन चौथों वेरी वाव थियो जंहिं नचिया पुन वेरी पुन जे जेके पेरनि जा निशान हुआ तंहिंखे हवा बि मुंहिंजी दुश्मन बची वई वारीअ तां हुन निशाननि खे मिटाए छॾियो हवा बि दुश्मन हवा जे न लिहाज़ भला कणी कदमनि जा निशान हुजनि पुठनि जा हुजनि हा पुन जे भाउरनि जा हुजनि हा न चौथों वेरी वाह थियो जे लचिया पुन पेर पंजो वेरी सिज थियो जे उलही की अवे सिज वरी तकड़ो हले थोड़ी देर सिज दान ॾिसो न लतीफ़ साईं What a great poet he was and he is. Complain माण्हू सां कंदो आहे दुश्मन पियो चए पंजो वेरी सिज थियो जे उलही की अवे सिज मुंहिंजो दुश्मन जे तकड़ो लही देर करे छॾी छहों वेरी छपर थियो छपर जबल छहों वेरी छपर थियो जंहिं सवा कया नसे सिधो रस्तो आई कोन्हे जबल जो हीअं वेठो फिर हेॾां 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 निशान आई कोन्हे ऐं जबल पंहिंजा रस्ता बुझाए छॾिया पोइ उठ वेरी ओठार वेरी वेरी थियणम ॾेर चौथों वेरी वाव थियो जंहिं लॻिया पुन पेर पंजो वेरी सिज थियो जे उलही की अवेर छहों वेरी छपर थियो जे सवा कया न सेर सतों वेरी चंड थियो जो खिड़ियो न वॾी देर ऐं पोइ साईं चवणो आहे न जॾहिं वाहेरे जी वेरी वाहेरे जी उहो टाइम जॾहिं पखी पंहिंजे आखिरनि में शाम जो घोट में
जे पखी थकिजी सॼो ॾींहुं दाणो चुगी तलाश में सरगर्दान रही वापस अचंदा उन टाइम ते जॾहिं माण्हू सभु पखी जानवर थकिजी पवनि वाहेरे जी देर छा थी कयां आऊं छुलूं कयां जबल मुझे जबल ते चढ़ायूं जारी आहिनि मुझे सफ़र जारी आहे ऐं पई हलां पई हलां पई हलां पई हलां इहो जेको हलणु आहे इहो जेको पंधु कंदो रहणु आहे इहा जेका जुस्तजू कंदी रहणु आहे इहो जेको न थकिजणु आहे नौजवाननि लाइ इन खां वॾो दर्स कहिड़ो आहे हिकिड़ो दफ़ो टेस्ट ॾियो फेल थी वञो ॿी ॾियो फेल थी वञो टी ॾियो चौथी ॾियो हीउ जेको फ़क़ीर बीठो आहे हिते मुंहिंजी इलाही सारी डिग्री लॉ आहे LLB है एनवायरनमेंट में मास्टर्स है मुझे लीड इंटरनेशनल तरफ डिग्री यूनिवर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया वैंकूवर में मिली कनाडा में मास्टर्स है मुझे रूरल डेवलपमेंट में LLM में मुझे सारी सिंध यूनिवर्सिटी के ज्यूरिसडिक्शन में फर्स्ट पोजीशन है करोड़ से घर मुझे बी सिविल इंजीनियरिंग जब वो 20 सिविल इंजीनियरिंग पे गई तने जब मुझे 7th सेमेस्टर हो तने हिन फ़क़ीर ते चोटी सपली हुई वो बड़ी जान चला जे चले बाबा हां वन छा क्यों तो 7th सेमेस्टर में सब सपली पास लतीफ साईं लगा जो प्यार लो प्यार जुस्तजू रखो प्यार पंध कयो ऐं खौफ है कमिटमेंट लतीफ साईं बेसिकली जदोजहद है कमिटमेंट ऐं कमिटमेंट ही न खौफ वाली कमिटमेंट न अल्लाह पाक सां मोहब्बत इन करे कयो ताकि अल्लाह पाक वाकई वणंदो हुजे खालिक है पालनहार है अल्लाह से मोहब्बत सच्ची मोहब्बत ये वो अल्लाह ताला असांखे ख़ल्क़ियो आहे हिंदू आहिनि त बाबा असांखे राम ऐं जेके भॻवान कृष्ण उन सां असांखे मोहब्बत आहे हिंदू आहिनि क्रिश्चियंस खे मोहब्बत आहे जीसस क्राइस्ट सां तव्हांखे मोहब्बत या इन डप खां तव्हांखे मोहब्बत हुजे जो बस ते मोटरसाइकिल वञो पिया पोइ बस जे पोयां लिखियलु हुजे नमाज़ पढ़ी इससे कबल के आपकी नमाज पढ़ी मोटरसाइकिल लुटी वञे माण्हू खे त मुल्ले वारो अलाह न गोरकी चयो आहे कि मूंखे मुल्ले वारे अलाह सां न मूंखे अम्मा वारे अलाह सां प्यार कंदड़ निस्बतुल इस्बाब उहो अलाह उन अलाह सां त लेखा करे सघनि था अम्मा सां लेखा करे जो अलाह नंढो खड़ो वेठो जो माण्हू कीअं लेखो कंदो पर अम्मा सां त हुजे तव्हां ॾिसो बाबा सां हुजे त करणो थोरी ॾुखी हूंदी आहे अम्मा सां त हुजे त कंदा पोइ वरी सभ खां आख़िर में प्यार तो न अम्मा सां वधीक हाय वॾी भाउ हली वई छो त जंहिंसां हुजत कबी उन सां उन लहज़े उन लम्हे में त हुजत कबी पर पोइ हुजत सॼी ज़िंदगी यादि रहे सॼी ज़िंदगी में हुजत त फ़ख़्रु कबो उनखे झोलीअ में पंहिंजो वॾे जो आसान सम्झो हुजत अची इज़राइल सुते जागाई ससुई मरी चुकी है तव्हांखे ॿुधाईंदा न कपिड़ो हूंदो चवंदा ज़रूरु हूंदो मुझे ॿुधाए थो हमरा पाण लावड़ वारो हीअं 70 फुट 80 फुट न हाल में असां वधीक पढ़ियल उन फील्ड में वधीक मुमकिन आहे हुजे ताकि आपको खेलो ना इन ॻाल्हि में मशहूर न बनायो अची इज़राइल मरण महिल हाणे खणी थो वञेसि सुती पई आहे ससु इज़राइल आयो मारण हाणे उहो खणेसि जोड़ाए दलील त कुनूअ माण्हू मोकिलियो लोजेस ऐं उहो सोचे थी त पक पुनो जेको माण्हू आयो आहे मूंखे वछा
मुनकिर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई क़बर में मुनकिर ऐं नकीर हिसाब करण आया आहिनि ऐं कोन जो लतीफ साईं पियो चए मुनकिर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई अॻियां उथी उन खां पुनूं पुछाई मुनकिर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई ख़बर ऊंदाई दहशतनाक अंदर घुट मुनकिर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई अॻियां उथी उन खां पुनूं पुछाई छाजी जी अदा इताई को ॿियो साथ सॼण मुंहिंजो सॼण त कोन लॻे वियो आहे इहा लेवल लगुम बाण बरोच जो अमर पल्लवमू ऐं मुंहिंजी मां मूंखे बरोच जो पुनूअ जो ही तीर अची लॻो आहे तव्हांखे पंहिंजे क़ौम पंहिंजे वतन पंहिंजे कैरियर पंहिंजे सिंध पंहिंजे वसीलनि पंहिंजे ईंदड़ नस्लनि सां मोहबत जो तीर ईअं तव्हांजे सीने में पेरिस थियणु खपे लगुम बाण बरोच जो अमर पल्लवमू सभु लॻींदसि रत सी केचां ओरे घूं केच खां ओरे जेको रस्तो आहे उनखे पंहिंजे रत सां लॻे छॾींदसि लगुम बाण बरोच जो अमर पल्लवमू सभु लॻींदसि रत सां केचां ओरे घूं मादर मथां मुंहुं कांग लवंदा करे मुझे लाश के मथा कांग में लवंदा जे रस्ते ते आया मादर मथा मु ए अमर इन कसते पई हलंदस मुझे मथा मुझे लाश के मथा भले कांग ए जूबे उड़ावन पर आऊं इन भूआ के रक्त सा जरूर रंगीदस इन सफर ला इन मंजिल जी जुस्तजू ला तने कर मजो सवे गाल थी मजो पैसा नौकरियूं बाबा मजो छा आहे मजो जहाज में फर्स्ट क्लास में वियो सेकंड क्लास में वियो रेल में वही पर रेल में वधीक मजो ईंदो आहे ते यूरोप बाय ट्रेन घुमो यूरो रेल में तो जहाज में वधीक मजो आहे खैर अञा ड्राइव कर वञो वधीक मजो पर पर्पस तॾहिं आहे कि पासे ट्रेवल करणो आहे एसी नंढो लॻाए रखियो हीवर लॻाए रखियो वॾो वठी रखियो एसी न हुजे का बि शइ न हुजे निम जे वण जे सुता कयो एसी लाइट भाई लाइट आते थी लोड शेडिंग के लाइट बंद कर एसी बंद कर थर्मोस्टेट घट कर थर्मोस्टेट बढ़ाए एसी बंद कर झटको लगाओ एसी बंद कर ने मुझे बड़ा का सुता है सिर्फ ते मच्छरदानी लगी पई है मच्छरदानी जरूरी है जो सिंध के है सिंध के हुक्मरान डेंगी आवे करे जो मच्छरदानी का सवाल न समझो न तो पब्लिक के लिए होना एक पंजाब वो जना वो साफ प्यारो करेगा जने करे मजो मजे जो भगे जो कांसेप्ट कदी वने तो सोचो तो छा छा था घोरो चओ था नंढो घर हुजे पंहिंजो फिल्म था छोटा सा मेरा घर संसार हो कि पुरानी फिल्म तो जबरदस्त हुन जो गानो आहे ॾाढो वणंदो आहे अमोल पालेकर जी आहे दो दीवाने शहर में रात को या दोपहर में आशियाना ढूंढते हैं घर जो मौसम एसी वेसी हुजे मौसम थधकार हुजे आंगण ताज़ी लतीफ साईं जो मज़ो आंगण ताज़ी आंगण जे बीठो हुजे ताज़ी घोड़ो मोटरसाइकिल कार आंगण ताज़ी ॿाहिरि कुंजियूं ॿाहिरि वंग वारियूं सुवा कुंजियूं मेयूं बीठियूं हुजनि जिन जो खीर जिन जो मखण जिन में खुराक इकोनॉमी कम्युनिकेशन ताज़ी कम्युनिकेशन उन ज़माने में एक पेट कोन घोड़ो आंगण ताज़ी ॿाहिरि कुंजियूं पखा पट सुहण पट ते पखा लॻाया हुजनि खूबसूरत पखा हुजनि में वेठा हुजनि वो ये काफी है हिकिड़ी शइ मिस करियो इश्क
अंगण ताज़ी ॿाहिरि कुॾियूं पखा पत सुहन सुरही सेज पासे पिरी मर गामी वसर सुरही सेज अंगण ते ताज़ी घोड़ो हुजे कुॾियूं मेयूं खीर मखण पिया हुजनि सुरही सेज हुजे पखनि पटनि ते ऐं पासे में हुजे पिरी ऐं मर मर भल भल पिया मींहं वसनि मथां पिया ॾींहं वसनि पोइ सस्टेनेबिलिटी एनवायरनमेंट सां गॾु सस्टेनेबिलिटी पोइ छा असां ऐं पिरनि छल हून बराबर ॾींहं मुंहिंजे महबूब जा ॾींहं छल सदाईं इहे हुजनि हून बराबर हमेशह इहे हुजनि हमेशह ज़माना वक़्त ते बीह रहे ताज़ी ऐं कुंढनि ऐं सुरही सेज ऐं पासे पिरी ऐं मथां वसनि मींहं छा जा जहाज छा जा कपिड़ा छा जा ताम छा जा वॾा बंगला छा जूं वॾियूं सहूलियतूं छा जा वॾा ठठ छा जूं वॾियूं प्राडो ऐं लैंड क्रूज़र ऐं V8 ऐं सर्फ ऐं फॉर्च्यूनर ऐं मर्सिडीज़ छा कबो न जॾहिं तव्हांखे सुकून न आहे ही सिंध में ठगनि जो बादशाह वेठो आहे न जंहिं सिंध खे लुटे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे उन ठगनि जे बादशाह वटि छा न आहे जंहिं सिंध के चिचले चिभाने मारे जर्रा जर्रा करे सिंध के कोड़े सिंध के बर्बाद तहस नहस करे छॾियो आहे उनखे छा न आहे पर उहो बोड़ जे हिकिड़े सादे बोड़ सां मांगे जो गिरा न थो खाई सघे उन ते कुदरत जी नादानी आहे जो रोज़ पूरी करे मरे थो ऐं ॿियो जेको हिते वेठो हो जेको हिननि मैदाननि में वेही कंदो 1 2 3 मारे छॾियो ॿोरी में विझी छॾियोसि उहो पंहिंजे वतन जी मिटीअ जे ज़रे खे ॾिसण लाइ तड़पी 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 नंढड़ा ख्वाब नंढड़ियूं सस्टेनेबल ॻाल्हियूं नंढड़ा मज़ा चोले जी चाक ॿ साहेड़ियूं ॿ चिमचा आसे आसे करे छोला हुन में वेही जहिड़ो ॾेई पड़ो हुन में कटे टुकड़ो वधो के वधीक खणी छॾियो बसर हुन में हले वियो छोकिरे बुर्दी सॼी न अधु न पीस उन पीस मां वरी छॾणा वरी खाइनि ऐं वरी ॿूटी खणण जे चकर में तकिड़ो गिरा हणंदो हथु सड़ी वञे इन में मज़ो गुफ़े में किथां मिलणो मज़ो गुफ़े में वेठा हुजो ही पिया हलो आस्ते आस्ते लाइन पई सिरे खड़ो पिया 50 विशू पे दिल खाइण ते चई कान थी ऐं हुते माण्हू हमज करे नंढड़ी ॿूटी खणे पियो गिरा नांग सां उहो जेको मज़ो आहे उन मज़े सां को मुक़ाबलो ई कोन्हे उन मज़े सां को कंपेरिजन ई कोन्हे तंहिंजे करे आख़िर में देर लही थी वई आहे ससुई तव्हां सभिनी सिंध वासियुनि खे इहो पैगाम थी लतीफ़ साईं जे ज़रिए ऐं सुहिणी ऐं मारवी ऐं नूरी ऐं सभु त ही जेके चैलेंजिस आहिनि ये चैलेंजिस आरज़ी ये चैलेंजिस आरज़ी इन्हनि चैलेंजिस के बजाय तव्हांजी ज़िंदगी जा चैलेंजिस हुजनि ज़िंदगी के बीठल सूरत में न ॾिसो त अॼु तव्हीं छा आहियो ही जेके वॾा माण्हू आहिनि ही वाइस चांसलर तव्हांजा ही मीडिया चैनल जा मालिक ही बिज़नेस टाइकून्स ही पॉलिटिकल लीडरशिप ही साइंटिस्ट डॉक्टर अब्दुल सलाम को करे तव्हां वांगुरु वेठो हूंदो ग्राम बेल ऐं आइंस्टाइन ऐं न्यूटन करे इहे रस्तनि ते घुमंदा हूंदा अर्शमीदस करे इहो बेचैन हलंदो हूंदो वसीला न हूंदा लतीफ़ साईं करे 15-16 साल जो लतीफ़ साईं तो हूंदो रस्तनि में लतीफ़ साईं घुमंदो हूंदो हलंदो हूंदो ऐं साईं हुनखे सही वारे सेंस में कोन पियो चओ ऐं हुनखे चवां पियो कहिड़ो वॾो स्कॉलर आहे हुन सेंस त उहो लतीफ़ हलंदो हूंदो पोइ तव्हांजे विच में हिननि हज़ारे हिननि सवे शागिर्दनि ऐं शागिर्दनि जे विच में अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं सूरतूं आहिनि जेके उभरणियूं आहिनि जेके अलाए सुभाणे हिन वक़्त जे हालतुनि जे हवाले सां पाण खे जज न कयो त अड़े मसइलनि आउं कुझु कोन थींदसि तव्हां इहे बैरियर्स टोड़ींदव जीअं लतीफ़ साईं ससुई जे वाता चयो आयो पंहिंजे उठ लाइ तव्हीं लतीफ़ जे उथनि खां वियल आहियो छा उन वारनि छो त 9 नीयर
10 ॾांहुं उठ वधो पियो आहे, उठ न हलियो वञे होॾां, उठ खे वधो अथनि, कीअं वधो अथसि? 9 नीयर, 10 ॾांवड़ियूं, ज़ंजीरूं, रसा, 15 पैंद प्यास, बघाड़ियूं बगलनि में, हिते ज़ंजीरुनि जा वॾा छुगा आहिनि, ॿाहुनि में लीअर अथसि, टंगुनि खे ज़ंजीरुनि जे छुगनि सां ॿधी अथसि, उठ खे 9 नीयर, 10 ॾांवड़ियूं, 15 पैंद प्यास, बघाड़ियूं बगलनि में, लखें लोह लयास। पोइ जॾहिं सॼण यादि प्यास त छिड़क छिड़ाई हिकु छिड़की हीअं छिड़की ॾिनई, सभु ज़ंजीरूं टुकड़ा टुकड़ा थी पट ते किरी पयूं। तंहिं करे तव्हीं सभिनी बैरियर्स खे टोड़ींदो, रुगो तव्हीं न, सिंध जा इहे जेके 7 करोड़ माण्हू आहिनि, इन्हनि में जेके 3 करोड़ नौजवान भाउ ऐं भेनरूं आहिनि, इहे सभिनी मुश्किलातुनि खे टोड़ींदा। उन्हनि खे भले ॿुधायो त ड्रामा करण खे ॿुधायो त नसीब आहे, कुदरती आफ़त आहे, बारिश अची वई, उन्हनि खे भले ॿुधायो त मुतबादिल कोन्हे, उन्हनि खे भले ॿुधायो त कुझु कोन थींदो, सभु मिलियल आहिनि, उन्हनि खे भले तव्हीं डिसअपॉइंट कयो, उन्हनि खे ससुई वारो जवाब ॾियो, वर में कोन्हे वर, कुनूअ में गड़बड़ कान्हे, ससुई थी चए, तव्हांजे ॿार में गड़बड़ कान्हे, वर में कोन्हे वर, ॾेरनि वर वॾो कयो। जे ज़दार हलनि पिया तव्हांजे मैंडेट जो दास्तान ॿुधाईंदड़, वर में कोन्हे वर, ॾेरनि वर वॾो कयो, निहारींदसि निकिरी बोतन कारण पर। आख़िरी लाइन कमाल है कि ससु ये चई सके थी तव्हीं त हेॾा शहज़ादा ताक़तवर पंहिंजे पेरनि ते बीठल सिंध जा मुस्तक़बिल हो। ससु ये चए थी ऐं कंहिंखे थी चए जबल खे, चए थी वर में कोन्हे वर, ॾेरनि वर वॾो कयो, निहारींदसि निकिरी बोतन कारण पर, आॾो टकर टर मज़ा रोह रतीसी। आदो टकर टर ए टकर ए जबल ए पहाड़ मुझे हटी वञ, मता रोह रतियूं थी, मता तोखे रती रती ज़रो ज़रो न करे छॾिया। इन हौसले सां उथी खड़ा थियो सिंध जा नौजवानो, सभिनी उथी खड़ा थियो इल्म सां, रुगो नारन सां न, इल्म सां, मेरिट सां, तालीम सां, जुस्तजू सां, बेपनाह मेहनत सां। पर वो बेपनाह मेहनत कंहिंजे लाइ? रुगो पंहिंजे साथ लाइ न, तव्हांजे साथ लाइ, तव्हांजे खानदान लाइ, तव्हांजे पाड़े लाइ, तव्हांजे ॻोठ लाइ, तव्हांजे शहर लाइ, तव्हांजे सिंध लाइ, तव्हांजी 5000 साल तारीख़ लाइ ऐं तव्हांजे ईंदड़ 1000 सालनि लाइ, ईंदड़ नस्लनि लाइ उथी खड़ा थियो, जमी थी रहो। ऐं जेके चवनि था त कमज़ोर आहियो, उन्हनि खे आख़िर में वरी ससुई जवाब न, मुंहिंजो को मार्स बाइटी कोन्हे, केरी कोन्हे, अकेली आहियां, अकेली ससुई आहे, मुंहिंजो आला आहे, तव्हां सां 7 करोड़ माण्हू, केॾी वॾा वणकार जा जिते नांग सुजन नीला, उते अब्दुल लतीफ चए कया हेकल ढीला। अकेलो माण्हू जिते कुड़म न कबीला, उते रस रह कर राव, जिते केरु तव्हां सां गॾु कोन्हे, ऐं चवे थी अधर नधर अभई, अधर को धणी साईं कोन्हे, को माइट कोन्हे, अधर तव्हां जेके ईअं आहिनि जंहिंजो को सहारो कोन्हे, अधर नधर अभई गमन गुमाची, ऐं गमन में तहस नहस कर, सा कीअं वेहे बेसरी या खाई घुमाची, मथे में घुमाची अस हलंदे रहण, पेई पेश कुनम जे उसन में आठ, उसन पछाए छॾियो अथसि, पद हलंदे सोणी हसीन छोकिरी रस्तनि में हले पई, उसूं काड़ा तबाह थी वई, पोइ हथियार फिटा करे न, चई अधर सिंधियो, नौजवानो, शागिर्दो, भेनरो, भाउरो, उस्तादो, सिंध जा
मुस्तकबिल जा ख्वाब ॾिसंदड़ नौजवानो, अधर निधर अबरी गमन गुमाची साकीअ वेहे वेसरी जा घाई घुमाची पेई पेश पुन जे उसूल में आची जा लुकुन लूसाची सा सेज चढ़न ससु जेका लुकुन में लूसाची आहे सा सेज चढ़न ससुई एक जरूर सेज ते चढ़न ससुई एक तमसील है ससुई हिकिड़ो मिसाल है ससुई जुस्तजू जो हिकिड़ो ॾींहुं आहे ससुई उहो जुमिलो आहे जेको रविंद्रनाथ टैगोर लिखियो त शाम वेले लहंदड़ सिज शाम वेले उहो तमीअ शाम वेले लहंदड़ सिज आरस वञे ते पुछो आहे को जो मुंहिंजी जाइ अची सघे उन वक़्तु हिकिड़ी नंढड़ी झूपड़ीअ मां हिकिड़े नंढड़े ॾीए चयो आउं कोशिश ज़िल्लतुनि में हिननि चैलेंजिस में तव्हां मूंसां वाइदो कयो त तव्हीं उहे ॾीआ बणजंदव जेके ज़ुल्म बर्बरियत ऐं सिंध खे नुक़सान पहुचाईंदड़ सिंध सां नाइंसाफ़ी कंदड़ समूरनि ग़लीज़ तारीख़ जे समूरनि ग़लीज़ फर्दन ऐं गुरोहनि खे तव्हां शिकस्त ॾींदो वाइदो कयो था त वधीक वाइदो कयो ज़िंदाबाद सिंध जिए लतीफ जिए तव्हीं सभु जियो ऐं सिंध जा अज़ीम किरदार थियनि ऐं सिंध जा उहे समूरा शहीद थियनि जिन तव्हां लाइ रस्तो ठाहियो आहे जंहिं रस्ते ते हली तव्हीं हिन रूए ज़मीन ते सिंध जे सुख सिंध जे अमन ऐं सिंध जे सभु थियण जी ख़्वाहिशुनि खे कामयाब कंदो जी यकीनन उम्मीद है दिल